साकिब हुजे, निसार हुजे, जेकोब हुजे, फैज़ हमीद जी गिरफ़्तारी खां पोइ मामला अॻिते वधंदा, जांच जो दाइरो वधंदे नज़र अची रहियो आहे। पीटीआई बानी मुल्क में विच नफ़रत ऐं नफ़ेड़ जी सियासत कई। समूरियुनि साज़िशुनि जो मास्टरमाइंड हो फैज़ हमीद ऐं ॿिया ऑफिसर संदसि सहूलियतकारी करे रहिया हुआ। सुबह वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवण आहे त सबूत साम्हूं अची रहिया आहिनि त पीटीआई बानी जो राब्तो बहाल हो। जेल में पैगाम रसाइण जो सिलसिलो जारी हो। जेको ॾफेड़ पखेड़ींदो उन जो अंजाम इहो ई थींदो। ॿियनि इदारनि खे बि पंहिंजो एहतिसाब करणु घुरिजे। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जी गिरफ़्तारी खां पोइ ड्रिनल हुजां हा त जुडिशल कमीशन जोड़ण जो मुतालबो ई न कयां हा। मुंहिंजे सेल भरिसां जेमर्स लॻल आहिनि। जेल में मोबाइल फ़ोन कमु न कंदी आहे। पीटीआई बानी जूं अडियाला जेल में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त खेसि को मवाद ॿाहिरि उमाइणो हुजे या छपराइणो हुजे त संदसि वकील ऐं पार्टी लीडर मुलाक़ात लाइ वटि ईंदा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मंकी पॉक्स जे हवाले सां सराइती आगाही मुहिम शुरू करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म जी हवाई अॾनि बंदरगाहनि ऐं सरहदुनि ते स्क्रीनिंग निज़ाम सराइतो बढ़ाइण जी हिदायत। बीमारी जी रोकथाम लाइ सूबाई हुकूमतुनि सां राब्ता बहितर बढ़ायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सिहत जे आलमी इदारे मंकी पॉक्स खे पब्लिक हेल्थ एमरजेंसी करार ॾिनो आहे। मंकी पॉक्स जी जांच पड़ताल लाइ तमामु ज़रूरी सामान जी फ़राहमी यकीनी बणाई वञे। पाकिस्तान में बि मंकी पॉक्स जे हवाले सां सख़्त निगरानी जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मंकी पॉक्स जे हवाले सां इजलास। मंकी पॉक्स जे हवाले सां ब्रीफिंग। मंकी पॉक्स जो वाहिद केस ख़ैबर पख्तूनख्वा मां रिपोर्ट थियो। जेकॾहिं कंहिं में बि अलामतूं ज़ाहिर थियनि त उनखे क्वारंटाइन में रखणु घुरिजे। वज़ीर आज़म जे सिहत बाबति कोऑर्डिनेटर डॉक्टर मुख्तार मलिक जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। चवण आहे त मंकी पॉक्स बाबति अहम इजलास में वज़ीर आज़म खे हवाई अॾनि तोड़े सरहदुनि ते इंतज़ामनि जे हवाले सां आगाही ॾिनी वई। दुनिया में हिन वक़्त ताईं 99,000 माण्हू मंकी पॉक्स हाकारी अची चुका आहिनि। आइसोलेशन ई मंकी पॉक्स जो सभ खां बहितरीन इलाज आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पोलियो वैक्सीन खां इनकार कंदड़ वालदेन ख़िलाफ़ कार्रवाई ऐं सिहत खाते खे पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम तेज़ करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम में वालदेन ऐं घर जा वॾा मुकमल सहकार कनि। पोलियो खां बचाव वारी मुहिम में फुड़ा पियारण खां इनकार जी का बि गुंजाइश नाहे। पोलियो जा फुड़ा पियारण खां रोकण ते वालदेन ऐं घरनि जे वॾनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी बरसात। केतिरनि ई शहरनि जे रोडनि रस्तनि ते पाणी पइजी वियो। हैदराबाद जामशोरो सांगड़ मीरपुर ख़ासि थरपारकर उमरकोट टंडो अलाहियार टंडो मोहम्मद खान मटियारी खैरपुर सखर लाड़कानो कंदकोट शिकारपुर जैकोबाद कंबर शहदादकोट घोटकी ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में बरसात। आला भिड़शा शहदादपुर कुंडरी पथोरो ढोरो नारो सामारो नबीसर रोड झंडो मरी उडेरोलाल लकी गुलाम शाह गौसपुर बख्शापुर रोडी पीर जो गोठ टंडो मस्ती ठेरी मीर बाबा बरलोय पिरालोय डेपारजा सेठारजा काजी अहमद संजर चांग टकराटू ठुल गड़ी हसन बाहू खोसो मदेजी हुमायूं शरीफ दड़ो गोपचाणी थड़ी मोहब्बत चंबड़ बुरड़ी शाह करीम बुकेरा शरीफ खानवान सांगी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात। हेठां वारनि इलाइक़नि में पाणी पइजी वियो। बहिराड़ीअ जो शहरनि सां राब्तो बि कटिजी वियो। फसलुनि खे बि नुक़सान। बरसात सबबि हेस्को रीजन जा 152 फीडर ट्रिप थियण सबबि केतिरनि ई शहरनि जी बिजली फराहमी मुअतल। मौसमियात खाते पारां 19 अगस्त ताईं मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात जी अॻकथी। टंडो रहीम खान वाही पांदी समेत थी त जावलपट्टी ते बरसात खां पोइ नई गाज वही आई। काछ जे चईं यूसीस टंडो रहीम खान छिन्नी सावड़ो ऐं शाह हसन जो जोही समेत ॿियनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। काछ वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। थाणे बुला खान समेत कोहिस्तान वारे इलाइक़े में बरसात सबबि नयूं ऐं ढोरा वही आया। थाणे अहमद खान करचात ट्यांघर कांबू जबल भाल समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ नयूं वही अचण सबबि कचा रस्ता पाणी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम डावाडोल। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। नौशकी जाफराबाद डेरा अलहयार सिबी कोहिलो बारखान समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात। सोबतपुर भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसात खां पोइ शाखुनि ऐं वाहन में चाड़ अची वियो। मवासिलाती निज़ाम धरम भरम। सारियाले फसल खे कापारी धक। जाफराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात खां पोइ हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। लाहौर हाई कोर्ट सॼे मुल्क अंदरि इंटरनेट जे बंदिश ख़िलाफ़ ईंदड़ ॿुधनीअ ते समूरियुनि धुरियुनि खे जवाबु जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत इतलात वारी वज़ारत ऐं पीटीए हिकु नुमाइंदो ईंदड़ ॿुधनीअ ते तलब। अदालती हुकुम में चयो वियो आहे त ईंदड़ ॿुधनीअ ते हर धुर जो नुमाइंदो अदालती कमरे में हाज़िरी खे यकीनी बणाए। केसी वधीक ॿुधनी 21 अगस्त ताईं मुल्तवी। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी गैर कानूनी मोबाइल फ़ोन सिम जी मरहलेवार बंदिश जी शुरूआत करे छॾी। पहिरें मरहले में नकली सिम्स ऐं रद्द थियल सुञाणप कार्ड्स ते सिम्स बंदि थियण शुरू थी वई।
ज़रियनि मूजिब नादरा खां हासिल थींदड़ डेटा जे बुनियाद ते गैर कानूनी सिम्स खे ब्लॉक कयो पियो वञे। ॿिए मरहले में एक्सपायर सुञाणप कार्ड्स ते रजिस्टर्ड सिम्स खे बंदि कयो वेंदो ऐं टे मरहले में फौत थी वियल माण्हुनि जे नाले ते रजिस्टर्ड सिम्स खे बंदि कयो वेंदो। मोबाइल फ़ोन सिम्स जी बंदिश खां अॻु वाइपेदारनि खे आगाही पैगाम उमाणिया विया ऐं उन्हनि पैगामनि में सिम्स बाबति डेटा खे अपडेट करण जो चयो वियो। PPMA ऐं अॻवान मखदूम जमील ज़मा के फ़ौर मनसूबे खे जल्द मुकमल करण लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़त लिखी छॾियो। ख़त में मखदूम जमील ज़मा जो चवणु आहे त के फ़ौर मनसूबो कराची में पाणी जी खोट ख़तमु करण जे लाइ सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतुनि पारां गॾियल तौर ते शुरू कयल अहम मनसूबो आहे। मनसूबे में देर सबबि कराची वासियुनि खे पाणी जी फराहमी में काफ़ी अरसे खां ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। कराची वासियुनि जी ज़रूरत खे महसूस कंदे के फ़ौर मनसूबो बिना देर मुकमल कयो वञे। मीरपुर माथिले जी दहशतगर्दी टोल अदालत में शहीद साफ़ी नसरुल्ला गरानी कतल केस जवाबदार असगर लुंड खे अदालत आंदो वियो। जांच ऑफिसर सिराज लाशारी बि पहुतल। जांच ऑफिसर सिराज लाशारी जो चवणु आहे त जांच मुकमल आहे। प्रोसिक्यूटर पंहिंजी राय ॾेई छॾी आहे। जांच में दहशतगर्दी जा कलम ख़तमु कया विया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट अदालत आॾो रखी वेंदी। अदालत दहशतगर्दी जा कलम ख़तमु कया त चालान आम अदालत में पेश थींदा। थड़ी मोहब्बत में अफ़सोसनाक वाक़ियो। छिते कुते नींगरीअ खे ॾाढे विधो। वैक्सीन न मिलण सबबि फौत। ॻोठ जुमो नारेजो में छिते कुते 10 वरियनि जी नींगरी मुल्क चांडियो खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो हो। वारिस नींगरीअ खे अस्पताल खणी आया। वैक्सीन न मिलण सबबि नींगरी तड़पी तड़पी फौत थी वई। घर में कोहराम, इलाइक़े में सोग। टणे बस्ती में नाफ़रमान पुट कुहाड़नि जा वार करे पंहिंजी माउ खे क़तल करे छॾियो। जवाबदार राजा मंगी पीरसन मां शबीरा खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। पोस्टमार्टम लाइ लाश अस्पताल मुंतक़िल। वाक़े खां पोइ जवाबदार फरार। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। गंबट भरिसां पुराणे तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो। फायरिंग में नौजवान मारिजी वियो। कचे में जतोई ऐं सियाल बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां फायरिंग में नौजवान अलह रखियो। सियाल मारिजी वियो। धुरनि में चिकताण। वारसनि जो चवणु आहे त SSP नोटिस वठे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे। लाड़काणे जी चाणका मेडिकल कॉलेज इंतज़ामिया ऐं शागिर्दनि विच में छिकताण बरक़रार। सभिनी खे ख़बर आहे त हॉस्टल में सिक्योरिटी जो मसइलो थियो हो, जंहिंखां पोइ शागिर्दियाणियूं घर हलियूं वयूं हुयूं। शागिर्द असां नियाणियुनि जे लाइ एहतजाज कनि पिया। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी वाइस चांसलर जी ख़ातिरनि बावजूदि असांखे तहफ़ुज़ न मिलियो आहे। चाणका मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल। तदरीसी अमल ख़ातिर जल्द खां जल्द मसइलो हल करण जो मुतालबो। सिंधड़ीअ में गैस्ट्रो वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। मासूम नींगरी समेत बजणा फौत। केतिराई मुब्तला। ॻोठ अयूब शहरवासी पीरसन बुलंद ख़ान शहर ऐं ॻोठ नबी बख़्श शहर जी रहवासन नींगरी सारा गैस्ट्रो वॻे फौत थी वई। ॻोठाणनि जो चवणु आहे त वधीक 5 ॼणा गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। फौरी तौर ते नोटिस वठी डॉक्टर्स जूं टीमूं माणियूं वञनि। कराची जे इलाइक़े अज़ीज़ाबाद में फैक्ट्री में कम कंदड़ बाघेवासी 2 नौजवान नशे आवर गोरियूं खाइण सबबि फौत थी विया। फौतुनि में गुलाम शबीर फुलपोटो ऐं जुनेद फुलपोटो शामिल। हिकु नौजवान फराज जी हालत गणती चोगी। पिटशा में ज़ोरदार बरसात सबबि वेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गोरे जेॾो पाणी बीठल। अंगारे ॾींहुं शुरू थींदड़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स ते ईंदड़ दुकानदार ऐं ज़ाइरीन ॾुखियाईनि जो शिकार। मेला बाज़ार में दुकान लॻाईंदड़ दुकानदार सख़्तु मुतासिर थियण लॻा। इंतज़ामिया खे बरसाती पाणी निकाल करण जे लाइ तकड़ा उपाउ वठण जो मुतालबो। ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम जे मान में गवर्नर हाउस लाहौर में आजियानी तकरीब। रेड कारपेट विछाए शानदार आजियां कई वई। गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर क़ौमी हीरो खे क़ीमती इनाम ऐं तोहफ़ा पेश कया। तकरीब दौरान अरशद नदीम खे प्लॉट, गाॾी ऐं इनामी रक़म सां नवाज़ियो वियो। अरशद नदीम अज़्म ज़ाहिर कयो त हू मुस्तक़बिल में बि पंहिंजी कारकर्दगी सां मुल्क जो नालो रोशन कंदो रहंदो। गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर उम्मीद ज़ाहिर कई त ओलंपिक रिकॉर्ड खां पोइ अरशद नदीम हाणे आलमी रिकॉर्ड बि ठाहींदो। क़ौमी हीरो जी कोच सलमान इक़बाल पुट लाइ बि इनामी चेक ॾिनो वियो। पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक अहमद ख़ान चयो आहे त अरशद नदीम असांजो क़ौमी हीरो आहे। हिन पाकिस्तान जो नालो रोशन कयो। संदसि कामयाबी पूरी क़ौम लाइ फ़ख्र जी